वडेरे जी औताक में अॼु तक जे MPA जी खुली कचहरी आहे। वडेरे कमदार जे हथां सभिनी ॻोठ वारनि खे न्यापो करायो त इन कचहरीअ में वधि खां वधि ॻोठाणा शिरकत कनि ऐं इन सां गॾु इहो चवायो अथई त मतां कंहिं MPA साहब सां का शिकायत कई या सवाल कयो पोइ जीअं सम्झो था। वडेरे जे अहिड़े न्यापे ते जवाद ऐं सजाद खे ॾाढी कावड़ आई ऐं पाण में सलाह कयाऊं त कचहरीअ में बि हलबो ऐं सवाल जवाब बि ज़रूरु कबा। तंहिं बाद जवाद ऐं सजाद अची वडेरे जी औताक ते वेठा। कुझु देरि खां पोइ MPA साहब वडेरे सां गॾु वाठनि जी लोध सां अची औताक में दाख़िल थियो। अची वेठो ऐं महिमाननि सां रवायती हाल अहिवाल करणु लॻो। जवाद उथी साणस मुखातिब थींदे शिकायत कई त साईं, असांजे ॻोठ जी ॾाढी हालत ख़राबु आहे। पुराणे रोड ते पथर विझी 2 सालनि खां ठेकेदार गायब आहे। रोज़ गाॾियूं पंचर थियूं थियनि। राति जो उन सुञे ऐं पथरीले रोड सां आहिस्ते आहिस्ते अचण सबबि रोज़ फुरूं बि थियनि थियूं। ॻोठ जी डिस्पेंसरीअ में डॉक्टर अचनि ई कोन था ऐं मरीज़नि जो इलाज वरी पटेवाला ऐं चौकीदार करण लॻा आहिनि, जंहिं सबबि मरीज़नि जी हालत वेतर ख़राब थी वञे। बिजली ऐं गैस मिड़ई नाले जा आहिनि ऐं बिल त एतिरा था अचनि जो ॻाल्हि ग़रीब जे बस खां ॿाहिरि आहे। स्कूलनि में वरी भोतार जो माल ॿधो पियो आहे। साईं, ग़रीबनि लाइ को आवाज़ उथारियो। अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी MPA साहब सवालिया नज़रुनि सां वडेरे ॾांहुं ॾिठो, जंहिं खेसि पक ॾियारी हुई त केर बि कुझु न पुछंदो। MPA साहब वडेरे खे कावड़ मां चयो त दिलावर ख़ान, लॻे थो त हाणे तुंहिंजे ॻोठ में उहो तुंहिंजो असरु नाहे रहियो। टके टके जा वात ॻाढ़ा छोरा बि असांजे साम्हूं था थियनि। इन्हनि जी अड़े असांजे साम्हूं कहिड़ी हैसियत आहे? वडेरे कावड़ मां जवाद खे दड़को ॾींदे वेहण जो इशारो कयो त सजाद जवाद खे विहारे पाण उथी बीठो ऐं चवणु लॻो, साहब, जे हैसियत जी ॻाल्हि कई अथव त ॿुधो, असां पघारुनि मां टैक्स ॾियूं, पंहिंजे पोरे ऐं कारोबार मां टैक्स ॾियूं, बिजली गैस जे बिलनि में टैक्स ॾियूं, घर वठूं टैक्स भरियूं, ॿार पढ़ायूं टैक्स ॾियूं, कुझु वठूं टैक्स ॾियूं, कुझु विकिरो कयूं टैक्स ॾियूं, असां दवाऊं वठूं टैक्स ॾियूं, हर शइ ते टैक्स था भरियूं ऐं तूं असांजे टैक्स जे पैसनि मां पघार खणी ऐं पघार खां वधि कमीशन वठी, तूं टैक्स चोरी करी, तूं बिजलीअ जा बिल न भरी, तूं कब्ज़ा करे घर ठाहीं, तूं ॿार मुफ़्त पढ़ाई, तूं गाॾियूं सरकारी हलाई, तुंहिंजूं दवाऊं मुफ़्त ऐं तुंहिंजो इलाजु मुफ़्त, ऐं इहो सभु असांजे वोट जे करे आहे। असांजे वोट खां सवाइ त तव्हां टके जा बि न आहियो ऐं इहा ख़बर तव्हांखे ईंदड़ इलेक्शन में पवंदी। असां त सदाईं बेगुनाह वडेरनि जी चुर्च ते थाणनि में लावारिस ॿधा पिया आहियूं। न कयल गुनाहनि में सालनि जा साल जेल पिया काटियूं। को आवाज़ ॿुधण वारो नाहे। जेको छा तमां ॾोही, मां बाग़ी ऐं तूं बंगुलनि में गुज़ारी। तूं सभ जो वारिस। तुंहिंजा रोड रस्ता नवां, तोलाई गाॾियुनि जूं कतारूं, तुंहिंजे लाइ माण्हू मुंतज़िर। तूं ॾोहो करे आज़ादु घुमी, तूं कानून सां रांदि करी, तोखे जेको वणे तेको वेठो करी। असां नसुलनि खां बग़ैर ज़ंजीरनि जे तव्हांजा ग़ुलाम रहिया आहियूं, पर हाणे न, छाकाणि त तूं असांजो मालिक न, पर असांजे ई टकनि ते पलजंदड़ नौकर आहीं। इहो सभु MPA ऐं वडेरे चुप करे इन लाइ पिए ॿुधो ऐं बर्दाश्त कयो जो कुंड सां ज़मीर हुसैन सॼी कचहरी फेसबुक ते लाइव पिए हलाई।